सदियुनि खां वठी औरतूं पंहिंजी चमड़ीअ तोड़े वारनि जी सिहत जो तमामु घणो ख़्यालु कंदियूं अचनि थियूं। भली केरु केतिरो बि चवे, पर वारनि तोड़े ख़ूबसूरतीअ जे लाइ जेतिरा नुस्ख़ा औरतुनि वटि हूंदा, ओतिरा कंहिं हकीम वटि बि शायदि हुजनि। वरी औरतुनि में ॿारहाड़ीअ जी औरतुनि जो अलॻि ई तजुर्बो ऐं भरवसो हूंदो आहे। उहे जेके नंढी उमिरि खां वठी ॿारनि खे आम शयूं या आदतूं ॾींदियूं रहंदियूं आहिनि, उहे हर हवाले सां उन्हनि जे लाइ काराइतियूं हुजनि थियूं। वॾी उमिरि या ॻोठनि जे रहाकू माण्हुनि खां पुछिजे त ॿारहाड़ीअ जूं वॾड़ियूं औरतूं नंढे ॿारनि जे लाइ कंहिं डॉक्टरनि खां घटि न हूंदियूं हुयूं। सिहत, रंग तोड़े मुख़्तलिफ़ मसइलनि जे लाइ उन्हनि जा घरेलू टोटका एतिरा त सवला ऐं काराइता हूंदा हुआ जो थोरो वक़्तु पोइते वञिजे त माइरुनि खे पंहिंजे ॿारनि लाइ डॉक्टरनि जी ज़रूरत ई न पवंदी हुई। बहरहाल, सिहत जा मसइला त पंहिंजी जाइ ते। अॼु असां ॻाल्हि कंदासीं वारनि जी सिहत जे हवाले सां त वॾड़ियूं, ॾाॾियूं या नानियूं पंहिंजी ॾोहिटियुनि या पोइटियुनि जे मथे में कहिड़ा ॿ तेल विझंदियूं हुयूं जेके उन्हनि जे वारनि खे घाटो, मज़बूत ऐं चमकंदड़ बणाइण सां गॾु मज़बूत बि बणाईंदा हुआ। आम तौर ते जेके माण्हू ॿारहाड़ीअ में रहिया हूंदा, उन्हनि खे यादि हूंदो त नंढियूं छोकिरियूं जॾहिं रांदि रूंद खेॾंदियूं हुयूं त संदनि अमड़ियूं, ॾाॾियूं या नानियूं या वरी वॾियूं भेनरूं उन्हनि जे वारनि में नुमूरियूं विझी छॾींदियूं हुयूं, जेके उन्हनि जे वारनि जी सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद त हूंदियूं हुयूं, पर वारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बि बचाईंदियूं हुयूं। अहिड़ी ई रीति आगाटे दौर जी औरतुनि जा ॿ मशहूर तरीन तेल बि हुया जेके उन्हनि खे पंहिंजी वॾड़ियुनि मथे में विधा हुआ ऐं उहे पंहिंजी नंढड़ियुनि खे मथे में विझंदियूं हुयूं, जंहिंसां छोकिरियुनि जा वार घाटा, मज़बूत, ड्रिघा, चमकंदड़ ऐं सिल्की थींदा हुआ। अॼु असां उन्हनि ॿिनि तेलनि जो ज़िक्र कंदासीं। उन्हनि तेलनि में पहिरियों आहे सुंड जो तेल। सुंड जो तेल अहिड़े मरीज़नि जे लाइ बहितरीन आहे जंहिंजे मथे तां वार हंधा हंधा किरी या छणी रहिया हुजनि ऐं वार छिडरा थी विया या थी रहिया हुजनि। इहो तेल जेकॾहिं मथे जी पाड़ुनि में लॻाए वञे ऐं सॼी राति जे लाइ लॻल रहण ॾिनो वञे त वारनि जा मसइला हिकु हफ़्ते में ई घटि बि नज़र ईंदा। उहे माण्हू जंहिंजे मथे में ख़ुश्की आहे जेका कंहिं बि तेल सां नथी घटिजे, त उहे बेपरवाह थी करे सुंड जो तेल इस्तेमालु कनि ऐं पोइ उन जा नतीजा ॾिसनि। ख़ुश्कीअ जो अहिड़ो ख़ात्मो थी वेंदो जो ॿीहर तव्हांखे ख़ुश्की जी शिकायत थींदी ई न। सुंड जो तेल वारनि खे तमामु मुलायम ऐं नरम कंदो आहे, रुखनि ऐं कमज़ोर वारनि खे ताक़त ॾींदो आहे, नंढनि वारनि खे वॾो कंदो आहे ऐं छणियल वारनि खे ॿीहर फुटाईंदो आहे। ॿियो नंबर तेल आहे बसरनि जो तेल। आगाटे दौर में जिन छोकिरियुनि जा वार खुथल हूंदा हुआ, न वधंदा हुआ या छणंदा हुआ, त उन्हनि जी शादियुनि खां अॻु उन्हनि जूं नानियूं ऐं ॾाॾियूं उन्हनि जे वारनि में ॿिनि महीननि ताईं बसरनि जो तेल विझंदियूं हुयूं। उन्हनि जा वार एतिरा घाटा, मज़बूत, चमकंदड़ ऐं वॾा थी वेंदा हुआ जो सभु माण्हू हैरान थी वेंदा हुआ। बसरनि जो तेल उन्हनि वारनि खे थोरे ई ॾींहंनि में सही कंदो आहे जेके तमामु सन्हड़ा हूंदा आहिनि। उहे छोकिरियूं जंहिंजा वार वक़्त खां अॻु अच्छा थियण शुरू थियण लॻनि या थी वञनि, उन्हनि खे हफ़्ते में घटि 2 भेरा मथे में बसरनि जो तेल ज़रूर विझणु घुर्जे। मथे में हिकु ख़ासि pH लेवल हूंदी आहे जंहिंखे बसरनि जो तेल ई बरक़रार रखंदो आहे। जेकॾहिं वारनि में एलोपेशिया जो मसइलो थी वञे त मथे में सुंड ऐं बसर ॿई गॾाए इन मसइले खे हल कंदा आहिनि। वारनि जो कंहिं बि सबब जे करे सन्हड़ो थी वञणु, ॿिनि मुंहंनि सां थी वञणु या वरी अध मां टुटणु, सभिनी मसइलनि जो हल बसरनि जे तेल में मौजूदु आहे।